ही पहलवान है मंठार अली बुक्ती, मंठार अली बुक्ती शहर कोट बंगलो तालके कोट जी जिले खैरपुर जो पहलवान पहले नंबर जो तमाम वडो मल पहलवान है। हिनजी पूरी गिरफ्त डोमिनेंस अजो कढी में मल जे रान जे मथा न फकत मल रान ते उन जो उबूर पर मलन जे जा जेके शौकीन उन्हनि जे दिलनि ते भी हिनजी हुकुमरानी है। मंठार बुक्ती हिकु हिकु पानी लख जो अवेश कांगरे जो कदुर कयो था। अवेश के सब इनाम जो अबो अवेश कांगरो शहर गाड़ी मोरी जिले खैरपुर जो पहलवाना असांजे तरजू जो पहलवाना हुन जी हिम्मत अफ़ज़ाई कयो इनाम जो खान ऐं मंठार असांजे मलाकड़े में पहलवान रजा मोहम्मद उर्फ छोटू पहलवान रशीद मौजूद है। वक्त जा बेहतरीन पहलवान खान वाले मंठार बुक्ती मंठार घुमाए पियो खान जो जाठो वड्डा वाला मंठार जा पेट्रोल के पाया वाह खान वाह एड़े मल के मथे उठान में बड़ी जुरत की जरूरत है। बच्ची फासन जो नादर मुको अगू लगो वरी मता जाटो लगो आवाज बचे पियो वाह वाह इतो बचन वडी गाल है। वरी जाठुआ बुक्ती जो वरी अगू है खानवान वरी पांजे तरफ मोड़ियो है। इन अगते गिरफ्त है बुक्ती जी गिरफ्त पछाड़ी ताई वडो दिफा कंदे आवान बच्ची छडाए वियो दा बुक्ती लगे ताड़ी वाह खाना वानवा वाह मंठारवा जे दोस्त के बिल जो ऐलान कराइणो आहे सिद्धो हुकूमत जे अजय पहलवान बाबर जमाली पहलवान भले दमण कल तो चो पिया पहलवान मंठार बुक्ती हुजे खान वाल हुजे ये पहलवान हिते पहुता जो तव्हांखे ॻाल्हि वणी आहे त ताड़ी वॼाए पहलवान जे लाइ। असां वटि नायसर ऑफिसर भी वेठो आहे रामतला सोलंकी साहब मौला जो कसम आहे यारनि जो यार आहे साहब जे लाइ जेको ताड़ी न वॼंदो चवण न हूंदो सभु ताड़ी वॼायो। ऐं जोड़ ते दिल हुजे पहिरियों त मां उस्ताद अब्दुल कादिर मेतरे खे चवंदुमि छो जो तव्हांजे अहमदपुर में मेलो आहे तुंहिंजे तालके जो मेलो आहे किंगरी तालके जो मेलो आहे तुंहिंजो 500 रुपया हुजे बिलनि ते लगे ताड़ी सब ताड़ी वॼायो। मां सॼी संगत खे चवंदुमि मंठार बुक्ती पूरे पाकिस्तान जो मौला जी ज़ात जो कसम आहे वॾो पहलवान आहे। हाणे जेको बिल थियो ऑल पाकिस्तान मलाकड़ो थियो रेमी आरकान में उनमें पहलवान मंठार बुक्ती हिकिड़ी मल बि न किरियो हुयो। ताड़ी वॼाइण चवण जे लाइ सभु ताड़ी वॼायो। मुश्ताक अहमद शेख साहब मुझे ख्याल में जरूरी कम सां वञनि पिया हू वापस ईंदा फौरन। 500 रुपया नकद इनाम है मुझे तरफा ॿिन्ही पहलवाननि ते। जंहिं दोस्त के संधी वाले दोस्त के मौला जो गंज ॾिनल आहे 50-100 ऐलान कराए सघे थो त जीअं हिन बिल खे अॻिते वधाए सघे। बुक्ती अवार्ड मिलण की कोशिश थी
वाह खानवा चाहे ते जाठो लगो बड़ो मारो बची मथिया बची सजी जंग में आवान जो जाठो आ बारे जी कोशिश आ वरी अग लगो आ वरी अग लगो आ वरी मथा आवान जो जाठो अजीबो गरीब मुकाबलो मथा जाठो वारे जी कोशिश लगे ताड़ी बेहतरीन मुजाहिरो पहलवान असां खानावार जी भी गाल कंदासीं वाह खानावार वाह बुक्ति जे लाइ भरपूर ताड़ी अचे ऐं खानावार जे लाइ बि भरपूर ताड़ी अचे हेॾो मुक़ाबिलो कयो आहे बुक्ति जहिड़े पहलवान सां मौला जी ज़ात जो कसम आहे हाँ खानावार तू बच तू भी ना मत यो तू हारियो ना है मुजाहिरो भलो करे पहलवान हारे वञे वो खंड जे बराबर हूंदो आहे